मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं असांजे सिंध में अक्सर घोट शादी जे ॾींहुं हथ में का लोई शइ खणंदा आहिनि या छुरी खणंदा आहिनि ऐं न खणण ते घर वारा भाती उन मथां ज़बरदस्ती कंदा आहिनि त इहा छुरी या लो जो का शइ हथ में खण, इहो खण कीअं आहे? न इन जो कोई सबूत ई न आहे। का लोई शइ जेकॾहिं को घोट खणे थो हथ में या अहिड़ी तरह छुरी खणे थो, हिकिड़ो फुज़ूल आहे। जेकॾहिं हिन खे खणण खे ज़रूरी सम्झणु हे पोइ शिरक आहे, हे पोइ शिरक आहे। त लोई शइ या छुरी हे छा कंदा असांखे? कहिड़ो असांखे इहा नुक़सान खां बचाईंदी? असां जेकॾहिं हथ में घोट लो खणे थो या छुरी खणे थो त घोट खे को नुक़सान न पहुचंदो, हे अक़ीदो करणु त हे बिल्कुलु ग़लति आहे, हे बिल्कुलु ग़लति आहे। इस्लाम में इन शइ जो को तसवुर ई न आहे, जाली अक़ीदो आहे ऐं ग़लति तरीक़ो आहे। इन खां तमामु मुस्लमान परहेज़ करण जी कोशिशि कनि। हा, बाक़ी जेकॾहिं कोई बि मुस्लमान, पोइ चाहे उहो घोट हुजे या ॿियो को मुस्लमान, आम हालत में जेकॾहिं को हथियार रखे थो त उहो बिल्कुलु ठीकु आहे। हथियार कहिड़े एतबार सां? दुश्मनी जे एतबार सां, पंहिंजी जान जी हिफ़ाज़त लाइ जेकॾहिं कोई बि मुस्लमान हथियार रखे थो त उनजो जेको आहे बिल्कुलु सबूत आहे। साहबा पंहिंजे बचाव जे लाइ साहबा तलवार रखी। उन ज़माने में अफ़ज़ल हथियार जेको तलवार हुई। असांजे ज़माने जे अंदरि जेकॾहिं कोई बि बंदो पंहिंजी जान जी हिफ़ाज़त लाइ को हथियार रखे थो त बिल्कुलु हे जाइज़ आहे। बाक़ी घोट जेकॾहिं को लो खणे या छुरी खणे, इन खे ज़रूरी सम्झणु साईं जेकॾहिं न खणंदो पोइ जिन ने पोयां पवंदा। हा साईं, जिन ने पोयां पवंदा। त हे अक़ीदो बिल्कुलु ग़लति अक़ीदो आहे, कुझु बि न थींदो। मां ज़िमेदारी सां ॻाल्हि कयां थो, अगरि घोट का लो वारी शइ या छुरी इहो कंहिंजो ज़हन आहे त इहो खणण सां जिन न ईंदा, इहो खणण सां जिन न ईंदा, मां चवां थो इहो छुरी या अहिड़ी तरह लो हटाए छॾियोसि। अगरि जिन हिन जे मथां चढ़िया न, मुजीबुर रहमान ज़िमेदार न थींदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायल वज़ीफ़े ते अमल कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अगरि कोई बि बंदो शयातीन जो ख़ौफ़ आहे, जिन्नात जो ख़ौफ़ आहे, अल्लाह जे नबी फरमायो मुअव्वज़तैन पढ़ो। या रसूलुल्लाह मुअव्वज़तैन छा आहे? अल्लाह जे नबी फरमायो कुल औज़ु बिरब्बिल फलक, कुल औज़ु बिरब्बिन नास, टे मरतबा सुबुह शाम पढ़ी करे पंहिंजे घर जे मथां, पंहिंजे औलाद जे मथां, पंहिंजे मथां दम कयो। अल्लाह जे नबी फरमायो तमामु शयातीन जिन्नात खां महफ़ूज़ रहंदव। हाणे ॿुधायो, हिकिड़े पासे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वज़ीफ़ो ऐं ॿिए पासे असांजे ॻोठनि जा ग़लति अक़ीदा। छुरी खणो साईं, साईं लो हथ में खणो। हाणे कंहिंखे असां फॉलो कयूं? अल्हम्दुलिल्लाह असां मुस्लमान आहियूं। असां उन शइ खे फॉलो कंदासीं जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो हुकुम ॾिनो आहे। इंशाअल्लाह ईअं कंदासीं न। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।